शाबान जे बारे में जेका असांखे तालीम मिले थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस मुबारका में पाण सगोरा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़ली रोज़ा सभिनी खां वधीक अगरि कंहिं महीने में रखंदा हुआ उहो शाबान जो महीनो हुयो। त नफ़ली रोज़ा अगरि केरु इंसान ज़्यादा मां ज़्यादा रखणु चाहे त उहो शाबान जो महीनो आहे। शाबान जी 15 तारीख़ जो रोज़ो रखे थो या 16 जो रखे थो सिर्फ़ु, पोइ इहा शइ जेका जाइज़ न आहे। सऊदी अरब जे शहर जुबैल मां बख्तावर मोमल सवाल कनि थियूं। शेख जमशेद साहब, तव्हां खां सवाल आहे त शोबान जे महीने जी कहिड़ी अहमियत आहे? अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में 12 महीननि जो ज़िक्र फरमायो आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त शाबान उल मुअज़्ज़म जेको आहे उहो उन्हनि महीननि में 8 नंबर ते अचे थो, रजब उल मुरजब खां पोइ ऐं रमज़ान खां अॻु में। इन्हनि ॿिन्हिनि महीननि जे विच में शाबान उल मुअज़्ज़म जो महीनो आहे। शाबान जे बारे में जेका असांखे तालीम मिले थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस मुबारका में त पाण सगोरा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नफ़ली रोज़ा सभिनी खां वधीक अगरि कंहिं महीने में रखंदा हुआ उहो शाबान जो महीनो हुयो। सईदा आयशा सिद्दीक़ा बिन्त सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाइनि थियूं त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं बि कंहिं ॿिए महीने में एतिरा घणा रोज़ा रखंदे न ॾिठो। सईदा आयशा पंहिंजे बारे में फरमाइनि थियूं त मां पंहिंजी रोज़नि जी क़ज़ा जेके रमज़ान में रहिजी वेंदा हुआ उहे रोज़ा मां शाबान उल मुअज़्ज़म में पूरा कंदी हुयुसि। इन तरह सैयदना उसामा रज़ी अल्लाह तआला अन्हु बयानु कनि था त प्यारे पैगम्बर खां उन्हनि पुछो, या रसूलल्लाह, तव्हां शाबान जे महीने में एतिरा रोज़नि जो अहतमाम छो कंदा आहियो? त पाण सगोरा उन्हनि खे जवाबु ॾियनि था त हीउ उहो महीनो आहे जेको रजब ऐं रमज़ान जे दरमियान में अचे थो ऐं माण्हुनि जी कसरत अहिड़ी आहे जेका इन महीननि खां गफ़लत करे थी। इहो उहो महीनो आहे जंहिं महीने में इंसान जा अमाल अल्लाह जी बारगाह में पेश थींदा आहिनि। मतिलबु इहो आहे त सॼे साल में सालाना अमाल जेके आहिनि इंसान जा उहे शाबान जे महीने में अल्लाह जी बारगाह में पेश थींदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मां चाहियां थो त मुंहिंजा अमल जॾहिं अल्लाह जी बारगाह में पेश थियनि त मां रोज़े सां हुजां। हिकिड़ी ॿी रिवायत आहे जेका हसन दर्जे जी आहे त सईदा आयशा फरमाइनि थियूं त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मूं पुछा कई, ए अल्लाह जा रसूल, तव्हां शाबान जे महीने खे रोज़नि जे लाइ एतिरी अहमियत छो ॾींदा आहियो? त अल्लाह जा रसूल फरमाइण लॻा त हीउ उहो महीनो आहे जंहिं में अल्लाह तबारक व तआला माण्हुनि जी मौत जे बारे में फ़ैसिलो कंदो आहे ऐं मां चाहियां थो जॾहिं मुंहिंजो वक़्तु अचे फ़ैसिलो करण जो त मां उन टाइम ते रोज़े सां हुजां। त मालूम इहो थियो त शाबान उल मुअज़्ज़म नफ़ली रोज़नि जे लाइ तमामु मुक़द्दस तमामु बहितरीनु महीनो आहे जंहिंखे असांजे प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जहिड़ी अज़ीम इबादत जे लाइ पसंदि फरमायो। गॾोगॾु इन्हनि जे बारे में शाबान जे मुतालिक़ कई ज़ईफ़ रिवायातूं बि आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जी बिदात राइज थी वञनि थियूं। उन्हनि जो को बि तालुक़ु न आहे। सिर्फ़ु हिकिड़ी इबादत जो सबूत आहे जेका इज़ाफ़ी इबादत आहे, उहा आहिनि नफ़ली रोज़ा जेके इंसान कंहिं बि महीने में रखी सघे थो। पर शाबान जे मुतालिक़ सिर्फ़ु रोज़े जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा सुन्नत हिकिड़ी मौजूदु आहे त नफ़ली रोज़ा अगरि केरु इंसान ज़्यादा मां ज़्यादा रखणु चाहे त उहो शाबान जो महीनो आहे जंहिं ते उम्महातुल मुमिनीन बि अमल कंदियूं हुयूं त पंहिंजा रोज़ा जेके उन्हनि जा फ़र्ज़ी रोज़ा रमज़ान में रहिजी वेंदा हुआ उहे रोज़ा बि शाबान जे महीने में मुकमल करे वठंदियूं हुयूं। शेख साहब, 15 शोबान ते शब बरात मल्हाई वेंदी आहे जंहिंजी दलील क़ुरान और हदीस सूरत दुखान मां ॾींदी आहे, त इन जे बारे में छा चवंदा? जी, जेका आयत जो तव्हां हवालो ॾिनो, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन, असां हिन आयत खे लैला मुबारक यानी हिकु मुबारक राति में नाज़िल कयो आहे। जेका दलील ॾियनि था शब बरात जी अहमियत ऐं फज़ीलत जे बारे में, उहा न आहे। छो त अल्लाह तबारक व तआला अल क़ुरान युफ़स्सिरु बअदुहु बअद, क़ुरान पंहिंजी तफ़सीर पाण बि कंदो आहे। त उहा सूरतुल क़दर में अल्लाह ताला ख़ुदि बयानु फरमाई आहे, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़दर। ऐं लैलतुल क़दर कॾहिं थी अचे? उहा रमज़ान मुबारक में। बाज़ माण्हू शब बरात खे नाउज़ु बिल्लाह शब क़दर चवंदा आहिनि, जेको हिकिड़ो ग़लति बयानी आहे, अल्लाह ऐं उन जे रसूल जी तरफ़ ग़लति ॻाल्हि जी निस्बत करण मुताबिक़ आहे। छो त लैलतुल क़दर उहा आहे जेका रमज़ान मुबारक में अचे थी। उन जे बारे में अल्लाह ताला सूरतुल बक़रा में बि इरशाद फरमाए थो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, यानी क़ुरान करीम मुक़द्दस राति में नाज़िल थियो। उहा राति लैलतुल क़दर जी राति आहे ऐं उहा लैलतुल क़दर जी राति अल्लाह तबारक ताला पाण इरशाद फरमाए थो शहरु रमज़ान, त रमज़ान मुबारक जे महीने में क़ुरान करीम नाज़िल थियो।
शब बारात जी का बि फज़ीलत जेका इबादत जे ताल्लुक़ सां जेके माण्हू उनखे इख़्तियार कनि था उहो ग़लति आहे। सिर्फ़ु हिकिड़ी हदीस, जेतिरी बि हदीसूं आहिनि उन्हनि मां कलाम आहे, हिकिड़ी हदीस जेके हसन दर्जे ऐं बाज़ उलमा जीअं इमाम अलबानी रहमहुल्लाह उनखे सही क़रार ॾिनो आहे, उहो सिर्फ़ु इहा आहे त अल्लाह तबारक व तआला 15 शाबान जी राति ते इंसाननि जी तरफ़, दुनिया वारनि जी तरफ़ तवजो कंदो आहे ऐं उन्हनि में सभिनी खे माफ़ु करे छॾींदो आहे, सिर्फ़ु मुशरिक खे ऐं मुशाहिन जेको कीना परवर या बुग़्ज़ रखंदड़ हुजे। अगरि इन हदीस खे असां सही तसवुरु करे ॾियूं ऐं इनखे मञूं त हदीस सही आहे, पोइ बि इन हदीस सां कंहिं बि क़िस्म जी इबादत जो इज़ाफ़ो करणु उहो साबित नथो थिए। अगरि सुनत ॾे असां रुजू कयूं त सुनत असांखे सिर्फ़ु हिकिड़े अमल जी उहा ॾिए थी इजाज़त, उहा आहे रोज़ा। सो बि सिर्फ़ु 15 तारीख़ जो न बल्कि पूरे महीने जो मुतलक़न इजाज़त आहे त इंसान रोज़ा रखे ज़्यादा खां ज़्यादा। ऐं हती के प्यारे पैगम्बर इहो मना फरमायो त रमज़ान खां हिकु ॾींहुं अॻु में या 2 ॾींहं अॻु में रोज़ा रखणु इहो ग़लति आहे, यानी अॻु में रोज़ा मुकमल करे छॾनि, सवाइ उन माण्हू जे जंहिंजे मथां को फ़र्ज़ु रोज़ो हुजे, उहो रहिजी वियो हुजे ऐं उहो हुते रखे, या अयाम बीस जा रोज़ा आहिनि 13, 14 ऐं 15। अगरि केरु इंसान इहे रोज़ा रखंदो अचे थो त उन जे लाइ जाइज़ आहे त उहा शाबान जे महीने में बि हिन सुन्नत खे ज़िंदा करे। अगरि उहो सिर्फ़ु शाबान जी 15 तारीख़ जो रोज़ो रखे थो या 16 जो रखे थो सिर्फ़ु, पोइ इहा शइ जेका जाइज़ न आहे, छो त हुन अल्लाह ऐं हुनजे रसूल जी तालीम जी मुखालिफ़त कई। त इंसाननि खे इहो खपे, असां सभिनी खे इहो खपे त असां सुन्नत ते ई पंहिंजे दिलि खे सुकून ऐं इत्मिनान ॾियारियूं त जेका सुन्नत आहे उहा सभिनी खां बहितरु आहे। ऐं जेकर असां पंहिंजी ख़्वाहिशनि ते हलंदासीं पोइ बिदत में हलिया वेंदासीं, जेको असांजे लाइ बाइस नुक़सान आहे। वल्लाहु आलम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।